अहल बैतिही अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। आवाज़ बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमाईन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मर्दे मुजाहिद मरण मुसल्लम जन्ने अल्लाह मरण मुसल्लम जन्ने वाहिद तन न बिसरे सोने लतीफ सरकार की जुबान मरण मुसल्लम जन्ने वाहिद तन न बिसरे मथे सगर का पड़ी मथे सगर का पड़ी नागा निंडन कन्ने नीड़ सदाई तन यार ओ जागन उजारिया पार फरमाइता कतण जी कान करी कतण जी कान करी ऐं सुते साही हड कतण जी कान करी ऐं सुते साही हड सुबुह ईंदई ओचिती ईद उघाड़न गड वरी गौर सां ॿुध ओ ॻोठ लौंगरा हुजे जे पट में वेहण वारा कतण जी कान करी सुते साही हट सुबुह
दई ओचती ईद उघाड़न गड जिते सरतियूं कदई सड उते सिकंदी असींगा रखे दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन करे वरी वरी मिस्कीन गरीब दुरूद पढ़ंदा हो जो असा के पक्का त असा जो कोई हाल कोन्हे। हां बुझा सही असा जा कई अमल कोन्हन जन जे मथा एतरो पावर ऐं यकीन हुजे त हिनन अमलन जे करे असा छुटी विंदासी इहा पक कान्हे असा के अमलन में पर हिकड़ी पक्का त जे कदे पुनल सा नी हुलाईंदासी त निधण का कोन थे। सुभान अल्लाह इहो यकीन ऐं इहो यकीन तवां सा जे दुनिया आखिरत जे कामयाबी जी निशानी है। तो या अल्लाह ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं कुछ भी हैं लेकिन मेरे मौला तेरे महबूब की उम्मत में मुझे मिठड़ा मुसलमान भा जी मुझे सही कदहीं भी इबादतन ते ऐं रियाज़तन ते नाज न कजा कदहीं भी इबादतन ते नाज न कजा छो त जदे मुझे करीम रब मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के हुक्म फरमायो तो वो मुझा महबूब मुस्तफा जी मुझा सोना करीम रब मुझे रब चे तो मुझा महबूब हाने इन दीन जी तबलीग दीन जो पैगाम अज पंहिंजे मिटन माइटन खां शुरू कर। सुभान अल्लाह मुझे महबूब मुस्तफा के अल्लाह हुक्म केड़ो कयो तो मुझा महबूब इन दीन जो पैगाम पंहिंजे अजीजन खां शुरू कर तो मुझे मदीने जे ताजदार पहाड़ जे चोटीअ ते चढ़ी काथे पहाड़ जे चोटीअ ते चढ़ी ऐं पंहिंजे रिश्तेदारन खे सॾड़ो कयो। जॾहिं मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा रिश्तेदार अची वया तो मुझे महबूब मुस्तफा उन्हन खां सवाल कयो। मुझे आका करीम फरमायो दियो खबर आऊं पहाड़ जे मथा बीठो आहियां उन्हनि चयो बेशक सुहिणा मोहम्मद तू मथे बीठो आहीं। मुझे आका चयो जे कदे आऊं तव्हां के चवां त पहाड़ जे हिन पासे ही मामलो आ ही शय आ तव्हां यकीन कंदो या न कंदो त तमाम रिश्तेदारन गॾिजी चयो ऐं सुहिणा मोहम्मद तुंहिंजे चवण ते यकीन न कंदासीं त कंहिंजे चवण ते यकीन कंदासीं छो त 40 साल ज़िंदगीअ जा तो असां सां रिश्तेदारीअ में गॾु गुज़ारिया आहिनि। सुहिणा मोहम्मद तुंहिंजे ज़ुबान ते असां कॾहिं बि कमी कोताही कान ॾिठी आहे तुंहिंजे किरदार में कॾहिं बि का ज़रूर जे बराबर कमी कोताही कान थी आहे तुंहिंजे पाक ज़ुबान मां कॾहिं ग़लत लफ़्ज़ न निकितो आहे। अॼु तुंहिंजे चवण ते यकीन न कंदासीं त कंहिंजे चवण ते कंदासीं त मुंहिंजे करीम मुस्तफा छा फरमायो ओ गोठला गराहू जा जे पट ते वेहण वारा मुझे आका फरमायो त पोइ जो मां मुस्तफा ऐलान थो कयां त इन्हनि बुतन खां बेज़ार थियो मुंहिंजे रब सां जो यारी पकी रखो। इन्हनि बुतन खां बेज़ारी जो ऐलान कयो मुझे बेनियाज़ रब जे वहदानियत जो इकरार कयो त सभिनी जी तबीयत ख़राब थी वई गॾिजी करे मुझे आका करीम के ख़बर अथव त कहिड़ो जुमिलो अर्ज़ कयो मुझे महबूब के चयूं त सोना हेतरी ज़िंदगी गॾिजी सॾिजी गुज़ारी अथऊं हाणे हे टाइम हिक ॿिए सां झेड़े झटे जो कोन्हे ईअं था कयूं कुझु टाइम
असां तुंहिंजे रब जी इबादत कंदासीं कुछ टाइम भला तू असां जे बुतन जी पूजा कजा पाण में गॾिजी सॾिजी था हलूं मुझे करीम मुस्तफा फरमायो इहे जेके तव्हां जा बुत हन इहे तव्हां जे हथन जा ठाहियल हन जेॾी महिल चाहियो तेॾी महिल ठाहियो जंहिं रब जी मां दावत थो ॾियां उहो कंहिंजो ठाहियल नाहे पर काइनात खे ठाहण वारो उहो कंहिंजो ठाहियल नाहे पर काइनात खे ठाहण वारो आहे मुझे करीम मुस्तफा फरमायो उन रब जे वहदानियत ते कंहिं बि क़िस्म जो समझोतो कंप्रोमाइज कोन थींदी ख़बर त उन्हनि पंहिंजनि छा चयो चयो ऐं सुहिणा मोहम्मद जेकॾहिं तूं इन ॻाल्हि ते बज़िद आहीं मुंहिंजे महबूब फरमायो रुॻी बज़िद न आहियां पर मां मुस्तफा पंहिंजे जिस्म जे खून जो हिकु हिकु कतरो पंहिंजे रब जे नाम ते कुर्बान करण जे लाइ तैयार आहियां जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तुंहिंजो रब ॼाणे त तूं ॼाण असां ॼाणूं त असांजा पुत अॼु खां वठी वाटूं अलॻि थींदियूं मुंहिंजे करीम मुस्तफा अर्श ॾे निहारियो लब कुशाई कान कई फ़क़ति अर्श ॾे निहारे दिलि में ख़्यालु कयो मौला मूंखे सभिनी रिश्तनि खां तूं मिठो आहीं मौला तोसां रिश्तो मज़बूत आहे मुंहिंजे करीम आका अल्लाह जे रज़ा जे लाइ तमाम रिश्तेदारनि सां रिश्तो तोड़ण जो ऐलान कयो त अल्लाह जे वहदानियत ते समझोतो कोन थींदो जॾहिं मुंहिंजे करीम आका जवाब इनायत फरमायो त ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ उन जलाल वारे रब जे कुदरत ॾे निहार मुंहिंजे अल्लाह बि ऐलान कयो ऐं जिब्राईल जी रब्बे जलील अॼु इन पहाड़ीअ ते बीही करे मुंहिंजे करीम मुस्तफा के खुशखबरी ॾई आहे त ओ मुंहिंजा महबूब अॼु जेकॾहिं तो पंहिंजूं सभु रिश्ता नाता मां हिकिड़े रब जे लाइ टोड़े छॾिया त पोइ अॼु मां ख़ुदा बि ऐलान थो कयां मां ख़ुदा बि ऐलान थो कयां हिन इंसान सजन जो पैदा कंदड़ मां अल्लाह हां मजूसी हुजनि यहूदी हुजनि ईसाई हुजनि केर बि हुजनि ख़ालिक मालिक मां अल्लाह हां केॾी बि इबादत कनि ईसाइन जो राहिब हुजे या यहूदिन जो वॾो को पंहिंजो पादरी हुजे या को ॿियो हुजे केर बि हुजे सजदन में गुज़ारे पर मुंहिंजा मुस्तफा जेकॾहिं तोसां नींहुं न लाहींदो त अॼु मां बि वाइदो थो कयां उन जी सॼी इबादत मोटाए उन जे बूथ में हणी छॾींदोमांसि मुझा महबूब मुस्तफा तो जेकॾहिं अॼु मूं ख़ुदा जे करे रिश्ता टोड़िया त मां अल्लाह बि तोखां सवा पंहिंजे इबादत खे अधूरो चई छॾियो इबादत खे छॾे ॾिनमि उन्हनि जी इबादत क़बूल करणु छॾे ॾिनमि त इबादत फ़क़ति उन जी क़बूल कंदुसि जेको तो महबूब सां नातो जोड़े पोइ इबादत कंदो जेको तुंहिंजे दामन में हथ विझी इबादत कंदो पोइ उहो थोड़ी कंदो तॾहिं बि घणी करे छॾींदो ॻाल्हि समझ में आई न इन करे अर्ज़ कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असां हम कमज़ोर असां हम कमज़ोर जॾहिं कमज़ोर हूं असांजा नकी घणियूं नेकियूं घणा नकी मुआमिला जॾहिं नेकियूं घणियूं कोन्हनि भरवसो बि नेकिन ते कोन्हे त पोइ आख़िर कहते त भरवसो आहे जो कहते भरवसो आहे जो शफ़ाअत मुस्तफ़ा ते भरवसो आहे बख़्शिश ख़ुदा ते भरवसो आहे मुंहिंजो अल्लाह मुआफ़ ज़रूर कंदो लेकिन कंदो उन्हनि खे जन खे मुंहिंजे मुस्तफ़ा जी दामन नसीब फरमाईंदो इन करे बार बार दुरूद जे लाइ दोस्तनि खे अर्ज़ कंदा हूं त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कसरत सां दुरूद पढ़ो छो त मुंहिंजो अल्लाह महबूब जी तारीफ़ ते राज़ी यकीन थींदो तूं बि पंहिंजे महबूब जे ॻाल्हियुनि ते राज़ी थींदो आहीं मुंहिंजो रब बि महबूब जे ॻाल्हियुनि ते दुरूद ते राज़ी थी पवंदो जॾहिं मुंहिंजो रब राज़ी थी पवंदो दुनिया बि संवरजी वेंदी हूअ दुनिया बि संवरजी वेंदी न की हिते निधण को थींदे न की हुते निधण को थींदे त पोइ दिलि खोले चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अज
अज जी हे जिक्र जी महफिल खुश नसीब मरहूम मगफूर हाजी खान राहू जो खुश नसीबा वरी तो चवा खुश नसीबा जंहिंजे ईसा ले सवाब जे ला हज़ारे दीवाना गॾु सुभान अल्लाह बहानो केड़ो भी बणजे लेकिन ईसा ले सवाब जे ला हज़ारे दीवाना गॾु थन ऐं अल्लाह जे दरबार में हथड़ा खड़न छा था समझो त ही जवान खुदा इनखे बुलंदो बाला कब्र में कंदो या कोन कंदो नरगी मरहूम हाजी खान राहू जो खुश नसीबा उन्हनि जा पुटड़ा मोहतरम अली शेर राहू जो ऐं उस्ताद मंजूर हुसैन राहू जो उहे भी खुश नसीब हन छो हिय दौलत हथन जी मर्रा आई वई खबर ही कान पई पुट जे तोहर ते 5 लाख खर्च थी वया दोस्तन जे दावतन में 1000 खर्च थी वया उन्हनि जो हिसाब क़यामत में ॾियणो पवंदो मगर अल्लाह जे जिक्र ऐं मुझे मुस्तफा जे दुरूद जे महफिल में जेको खर्च कयो थे इन जो हिसाब ॾियणो कोन पवंदो पर क़यामत में वठणो पवंदो उहे भी खुश नसीब हन जिनके अल्लाह जे ज़ात पंहिंजे राह में खैर करण जी तौफीक अता फरमाया ऐं तव्हां ऐं असां भी खुश नसीब आहियूं तव्हां ऐं असां भी खुश नसीब आहियूं जो हिन महफिल में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तव्हां असां के हाज़िरी नसीब कई आहे याद रखी छॾ मौत जो ख़ालिक भी अल्लाह त ज़िंदगी जो ख़ालिक भी अल्लाह बिनी जो खालिक अल्लाह जिंदगी भी खुदा जी नेमत मौत भी खुदा जी नेमत तवज्जो कजा जिंदगी भी अल्लाह जी नेमत मौत भी अल्लाह जी नेमत लेकिन सूरतों बिनी जो अलग अलग हन जिंदगी जॾहिं मिलंदी आहे त उहा इंसान जे सूरत में नेमत हूंदी आहे पर जॾहिं मौत ईंदो आहे त उहो फ़क़त मुस्लमान जे सूरत में नेमत हूंदो आहे गाल न समझे मां खोले समझे जिंदगी जॾहिं मिलंदी आहे त कहिड़ी सूरत में नेमत हूंदी आहे चो इंसानी सूरत में कहिड़ी सूरत में इंसानी सूरत में पर जॾहिं मौत ईंदो आहे त मौत नेमत सब कंहिंजे लाइ न हूंदो आहे जिंदगी सब कंहिंजे लाइ नेमत हूंदी आहे वाणी जे घर में पुट जाओ ख़ुशियूं थियूं यहूदी जे घर में पुट जाओ खुशो थियूं मुसलमान जे घर में पुट जाओ खुशो थियूं छो त इंसान जाओ यहूदी जे घर में भी ईसाई जे घर में भी मजूसी जे घर में भी मुसलमान जे घर में भी इंसान जाओ इंसान जे अचण ते खुशी थी आहे लेकिन इहो ही इंसान जॾहिं मौत जे कंधीअ ते ईंदो आहे जॾहिं ज़िंदगीअ जा पल गुज़ारे ज़िंदगीअ जा साल गुज़ारे जॾहिं उहो ही इंसान जॾहिं मौत ते ईंदो आहे हाणे मौत सब कंहिंजे लाइ नेमत बणिजी कोन ईंदो आहे मौत उन जे लाइ नेमत बणिजी ईंदो आहे जंहिं ज़िंदगीअ में मुंहिंजे मुस्तफा सां नींहुं लाथो आहे ईंदो मौत सभिनी ते यहूदियत ते भी अचणो आहे ईसाईयत ते भी अचणो आहे मजूसियत ते भी अचणो आहे मुशरिक ते भी अचणो आहे काफर ते भी अचणो आहे मेघवाड़ ते भी अचणो आहे मुसलमान ते भी अचणो आहे जीअं जिंदगी सभिनी खे मिली आहे ईअं मौत जो ज़ाइको भी सभिनी ते अचणो आहे जिंदगी सभिनी जे लाइ ख़ुशीअ वारी इब्तिदा मगर जिंदगीअ जी इंतहा सब कंहिंजे लाइ ख़ुशीअ वारी कान हूंदी आहे तूं चवंदे त ओ सजण साईं जा फ़कीर कीअं सभिनी लाइ कान्हे हे सजण साईं जो ग़ुलाम तोखे जवाब ॾींदो मरंदो त मजूसी बि आहे मगर सुहिणो कफ़न हुनखे कोन मिलंदो आहे मरंदो त यहूदी बि आहे किरोड़े रुपयनि वारो मगर सुहिणो कफ़न हुनखे कोन मिलंदो आहे मरंदो त मुशरिक बि आहे उनखे अतर ऐं अंबीर
तीर को न लगंदाहन मरदो तमे घोवाड़ भी आहे उनके कुल्हन ते घोट वांगुरु कणी कोन घुमाइबो आ केतरी भी दौलत वारो आ केतरी भी दुनिया वारो आ के तीडी दई साड़े छडींदा के वनी दरिया में फिटो करेंदा कन के रात जे अंधेरे में अजीब अजीब रस्म अदा करे अलाए काडे करे छडींदा हे छाजे करे हली रहयो आ मोजो अल्लाह उनन के बुधाए रहयो आ मां जमीन ते तहां के इंसान जे सूरत में पैदा कयो तमा जे माइटन के खुशो दिनम हाने उन इंसानी सूरत जो कदर उन सूरत में आ छो त मोजो रब तो फरमाए मां पाजे महबूब के इन इंसानी सूरत में दुनिया में मोकलियो आ जेका ये इंसानी सूरत मुझे मुस्तफा सा प्यार कंदी रब तो फरमाए भले गधा गाडे वारो गरीब छो छोजे तवज्जो कर मुसलमान हिकड़े पासे उन पानी या नान मुस्लिम के रख जे करोड़न जा बंगला फैक्ट्री ठहियूं पयूं मरण उनके भी हक्का मरदो पर कंदा काडे जो साड़ी दा जवाब दे काडे कंदा साड़ी न गला काडे कंदा काठन जा ढेर गड कंदा उन में पायूं दई साड़ी दा हिकड़े पासे गरीब में गरीब मुसलमान के वठ जेके पुत्र पुछण ला तैयार कोने महीनो गुजरी वयो आ घर में केर विचारण ला तैयार कोने घर जा सभई भाती बेजार लगा पया हन कपड़ा फाटी वया कपड़न के को सिबण ला तैयार कोने पर मुजा यार जदे मौत जी घड़ी अची वया यार जो पैगाम अची वयो आ उन मिस्कीन जो जदे रूह परवाज थियो होडा घर जा भाती महीनन जो महीनो मुंह धोण ला तैयार न हुआ अज जल्द में व्या बाजार में वनी लक्स जा सुरहा साबुण वठी आया सुभान अल्लाह छाजेला वठी आया कदे तो गौर कोन कयो आ सजी महीनन जा महीना घर में पयो हो कपड़न के टाका बहणी कोन दिनो अज 12 मीटर नौ कपड़ो मुजा दोस्त अजीज वनी बाजार में वठी आया अच्छो हिक जो कपड़ो वठी आया दाद को सवा कपड़ो वठी आया दुकान ता वनी अतर वठी आया अतर भी न खपे साबुण भी न खपे कपड़ो भी न खपे सुई सगो भी न खपे अग में केर इस्तेमाल न करे मां तो खां तो पुछा आहे त मिस्कीन मगर हेडो प्रोटोकॉल छाजे करे मिली रहयो आ जो इन करे मिली रहयो आ जो मुझे मुस्तफा ते कलमो पढ़ी पो दम परवाज करे रहयो आ मन्या तो जिंदगी में नमाजों घट पड़ी मन्या तो जिंदगी में इबादतों घट गई मन्या तो मां तो खा तो पूछा मौलवी साहब जेला भी कफन न हो अचे जवाब दे मिस्कीन ला भी कफन न हो अचे गरीब ला भी कफन न हो अचे अमीर ला भी कफन न हो अचे ओए साग्या 12 मीटर हुन ला भी अतर हुन ला भी साबुन हुन ला भी जे अमीर के कुल्हन ते खणन था बुता गरीब के भी खणन था या कदे भी कोन सोचो थई कदे भी कोन सोचो थई ओ मुसलमान ई राज कहड़ो आ मुजा दोस्त अजीज इहो राज पियो नाहे इहो राज हिकड़ो ही आ अज दुनिया छड़े करे उन सफर ते वनी रहो आ जह सफर में मुझो मुस्तफा दीदार कराई दो सुभान अल्लाह याद रखी छे अल्लाह जो निजाम कुदरत निहार अल्लाह जो निजाम कुदरत निहार केडो भी गुनाहगार मगर जदे कब्र में अची रहो आ कब्र में अचण का पहरी उनके बार धोतो वयो आ सुरहा साबुण लगाया वया सुठियों खुशबू लगायो वयो नवा कपड़ा पाराया वया कुल्हन ते सरगस कराया वया एडो प्रोटोकॉल दई करे कब्र में लाथो वयो छाजे करे जवाब दे सुभान अल्लाह